रूहानियत ते असांजे नफ़्स ते न सिर्फ़ दुनिया बल्कि असांजे क़ब्र ऐं हशर ते उनजो असर पवंदो आहे। जेके बि अमल कयूं था तवज्जो हुजे तव्हां सभिनी कुदरत जो इहो अटल कानून आहे त जेको पोखबो सो लोड़बो। ईअं न आहे त माण्हू कणिक पोखे ऐं चवे त मां सारी निकिरे, सरे पोखे ऐं उन मां साईं मुंहिंजा चवे त गिदरो फुकी अचे, हीअं कोन थींदो। जेको पोखबो सो लोड़बो आहे। चङा अमल कयो, साले अमल कयो त उनजा नतीजा ख़ुशगवार, सुहिणा ऐं बरकत वारा निकिरंदा आहिनि। पर जेकॾहिं बुरा अमल कयो, बुराई वारा अमल कयो, अल्लाह जी बेफ़रमानी वारा अमल कयो त उनजो नतीजो तबाही, बर्बादी, पेशेमानी ऐं ज़िल्लत खां सवाइ ॿी का शइ नाहे। गुनाहनि जा असर बुरा पवंदा आहिनि, चङनि अमलनि जा असर चङा पवंदा आहिनि। हाणे अमल साले छा के सॾींदा आहिनि? अल्लामा इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त हाज़ान रुकनल अमल मुतक़ब्बल, जेके अमल क़बूल कया वेंदा आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। लाबुद अन यकुन ख़ालिसन लिल्लाह व अन यकुन सवाबन अला शरीअत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अमल साले जे लाइ ॿ शर्त आहिनि। जे अमल खे साले चयो वञे, पहिरियों शर्त आहे त उहो अमल ख़ालिस अल्लाह जी ज़ात जे लाइ कयो। जेको माण्हू अमल करे, कमु करे, ख़ालिस अल्लाह जे लाइ कयो इनखे अमल साले सॾिबो आहे। ऐं ॿियो शर्त इहो आहे त उहो अमल मदीने वारे साईं जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ कयो वञे, शरीयत मुतहरा जे मुताबिक़ अमल कयो वञे, पंहिंजी मर्ज़ी सां न करे। पंहिंजी दिलि खे जेको वणे, दिलि चवे थी हे अमल कयां, भलो थो लॻे, सुठो थो लॻे। साईं मुंहिंजा मस्जिद में अची वेठो आहे ऐं चवे त मां जेको आहे सो निमाज़ पढ़ंदुसि पर हुन में 4 सजदा ॾींदुसि हर रकात में। हालांकि सजदो ॾियणु भलो अमल आहे, बेहतरीन अमल आहे। हिकिड़ो माण्हू आहे जेको चवे थो त मां हर रकात में 2 रुकू कंदुसि, हिकिड़ो रुकू करे वरी ॿियो रुकू करणु भलो अमल आहे, पर मदीने वारे साईं जी सुन्नत जे ख़िलाफ़ आहे। इनखे अमल साले न सॾिबो। अमल साले उहो आहे जेको मदीने वारे साईं जी सुन्नत जे मुताबिक़ कयो। सुभान अल्लाह। ऐं हज़रत इमाम राग़िब अस्फ़हानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब अल मुफ़रदात फ़ी ग़रीब अल क़ुरआन में इरशाद फरमायो आहे, अस-साले हुव कुल्लु फ़िअलिन मुस्तक़ीमिन यकूनु फ़ी सलाहुन ऐं नफ़उन फ़ी दुनिया अविल आख़िरह मुताबिक़न लिमुक़्तदी शरअ। हज़रत इमाम राग़िब ने फरमाया अमल साले उन अमल खे चयो वेंदो आहे जंहिंमें दुनिया या आख़िरत जी का भलाई हुजे ऐं उहो अमल शरीयत जे क़ाइदनि जे मुताबिक़ हुजे। यानी उहो अमल जेको फ़साद खे ख़तमु करे ऐं माण्हुनि जे अंदरि इस्लाह पैदा करे उनखे अमल साले सॾिबो आहे। जॾहिं फ़साद पैदा न थिए, माना हिकिड़ो नेक अमल आहे पर उनजे करण सां फ़साद थो थिए। मिसाल तौर हक़ जी ॻाल्हि आहे, सच जी ॻाल्हि आहे, पर उन सां झेड़ो पैदा थी सघे थो, फ़साद पैदा थी सघे थो, त उनजी जॻह ते माण्हू ख़ामोश रहे, उनजी ख़ामोशी वधीक अमल साले आहे। फरमायो त तव्हांजी ज़ाल तव्हां खां नाराज़ थी वञे, उनखे राज़ी करण जे लाइ तव्हां जेकॾहिं कूड़ ॻाल्हायो था त अल्लाह उन कूड़ जो तव्हांखे एतिरो सवाब कंदो। सुभान अल्लाह। तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई? सुभान अल्लाह। माना अहिड़ो अमल जंहिंसां फ़साद न थिए उनखे अमल साले सॾिबो आहे। ऐं अमाल सालिहा जा ज़िंदगी ते तमामु बहितरीन असर पवंदा आहिनि, जेके इंसान जी ज़िंदगी खे आसान करे छॾींदा आहिनि, माण्हुनि जी ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरे छॾींदा आहिनि। अॼु असां रोऊं था, असांखे हीअ मुसीबत आहे, हे दुख आहे, हे ग़म आहे, हीअ परेशानी आहे। इन्हनि सभिनी दर्दनि, कर्ज़नि, मर्ज़नि, बीमारियुनि, अहजाइनि, तकलीफ़ुनि, समाजी बुराइयुनि, घरेलू मसाइल, इंसान जे बातिनी ज़ाहिरी मसाइल जो हल अमलनि सालिहनि में रखायल आहे। अॼु तव्हांखे ॿुधायां त अमलनि सालिहनि जा कहिड़ा असरात आहिनि, साले अमल करण सां कहिड़ा फ़ाइदा हासिल थींदा। ॿुधंदव? सुभान अल्लाह। सभिनी खां पहिरियों अमलनि सालिहनि करण जो, सुठनि अमलनि करण जो असर इहो आहे जो इंसान ते अल्लाह राज़ी थी वेंदो। रब ख़ालिक़ दो जहां मालिकुल मुल्क रब ज़ुल जलाल वल इकराम माण्हुनि ते राज़ी थी वेंदो। माण्हू कहिड़ो कमु करे न जंहिंते अल्लाह राज़ी
थी वञे जे रब राज़ी थी वञे त उनखे ॿी कहिड़ी नेमत जी ज़रूरत आहे अल्लाह मालिकुल मुल्क आहे असांखे रिज़्क़ ॾियण वारो अल्लाह हुआ सिहत ॾियण वारो अल्लाह हुआ ज़िंदगी बख़्शण वारो अल्लाह हुआ असांजा दुख लाहिण वारो अल्लाह हुआ असां हक़ीर आहियूं अल्लाह आला आहे असां बेबस आहियूं अल्लाह वस वारो ऐं ताक़त वारो उहो अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं जन्नती जन्नत में हलिया वेंदा ऐं जन्नत जूं नेमतूं माणींदा जन्नत जा इनाम माणींदा जन्नत जूं नेमतूं ॾिसंदा जीअं तव्हांखे कल्ह ईशान मां ते ॿुधायो त जन्नत में हेतिरियूं हेतिरियूं नेमतूं मिलंदियूं उहे नेमतूं जॾहिं माणींदा अल्लाह ताला फरमाईंदो त ए मुंहिंजा मानव ए जन्नत वारो छा इन जन्नत जी नेमतुनि खां अञा का भली शइ तव्हांखे अता कयां इन खां बहितर शइ तव्हांखे ॾियां त जन्नती अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला हिन नेमतुनि खां भली का शइ थी सघे थी हिन जन्नती हूरुन कसूरुन महलन माड़ियुन बंगलन इनामन दिली तस्कीर खां भली बि का शइ थी सघे थी साईं फरमायो अल्लाह ताला फरमाईंदो हाओ ओहिल अलैकुम रिदवानी फला अस्क़त अलैकुम बादहु अबदा मदीने वाले साईं फरमायो हा हिकड़ी शइ ई आहे कि मां अल्लाह पंहिंजी रज़ा जा दरवाज़ा तव्हांखे खोले अॼु खां पोइ मां अल्लाह तव्हां जन्नतुनि सां वाइदो थो कयां वरी मां अल्लाह तव्हां सां कॾहिं नाराज़ कोन थींदुसि मां अल्लाह पंहिंजी रज़ा तव्हांजे लाइ वाजिब करे माना अल्लाह जी रज़ा जन्नती नेमतुनि खां वधीक आला ऐं इहा अल्लाह जी रज़ा कॾहिं मिलंदी जॾहिं माण्हू अमलन सालिह करण वारो थींदो हज़रत सैयदना इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फिसानी शेख सरहंदी नव्वर अल्लाह मरकज़हु जन फरमाइनि था हर उहा ख़ुशी जंहिंमें अल्लाह जी रज़ा शामिल न आहे तव्हां ख़ुशि थिया आहियो पर उहा अल्लाह जी रज़ा उन में शामिल न आहे त उहा ख़ुशी ग़मनि जो पेश ख़ेमो हूंदो आहे उहा ग़म आणींदी आहे ॾुख आणींदी आहे तव्हां बज़ाहिर ख़ुशि आहियो पर बज़ाहिर तव्हां साईं मुंहिंजा सुकून में आहियो तव्हां अहिड़ो अमल कयो जंहिं तव्हांखे ख़ुशी मिली आहे पर उहा ग़म आणींदी पर हज़रत इमाम रब्बानी जो फरमाए हर उहो ग़म हर उहो ॾुख जंहिंमें अल्लाह जी रज़ा हासिल थिए रब जी ख़ुशनुदी हासिल थिए उहा लखनि ख़ुशियुनि खां वधीक बहितर ऐं भली आहे हिकिड़ो माण्हू चोरी करे थो पैसो मिलियो ॾोकड़ मिलियो दौलत मिली चोरी करे आयो अल्लाह जी रज़ा दिलि में न आहे उनमें अल्लाह जी रज़ा शामिल न आहे चोरी कई पैसो त आयो दिलि खे ख़ुशी त मिली पर उहो अज़ाब जो सबबु बणिबो पर हेॾा रमज़ान में रोज़ेदार आहे बज़ाहिर बुख में आहे बज़ाहिर उन में आहे बज़ाहिर बेवस लॻो पियो आहे हलाल मानी पई आहे कि खाए नथो रोज़े सां सॼो ॾींहुं 12 कलाक 13 कलाक बुखार में उजारो रहियो आहे बज़ाहिर मुश्किल थी नज़र अचे इमाम रब्बानी तो फरमाए इन दुख में अल्लाह ताला राज़ी आहे त असां पंहिंजा सुख पंहिंजूं ख़ुशियूं अल्लाह जे नाले ते क़ुर्बान कयूं सुभान अल्लाह ऐं अमलन सालिहन करण सां दिलि खे सुकून नसीब थींदो आहे दिलि खे तस्कीन नसीब थींदी आहे मदीने वारे साईं फरमायो मुंहिंजे हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं माण्हू मोमिन थींदो आहे अमल सालिह करे ज़ाक तअमल ईमान मन रदिय बिल्लाहि रब्बन व बिल इस्लाम दीनन व बि मुहम्मदिन रसूलन व नबिया जेको माण्हू चवे त मुंहिंजो मां इन ॻाल्हि ते राज़ी थी वियुसि त मुंहिंजो दीन इस्लाम आहे मुंहिंजो रब अल्लाह आहे मुंहिंजो नबी मुहम्मद मुस्तफ़ा करीम मां इन ते राज़ी थी वियुसि मूंखे इन खां सवाइ ॿी का शइ खपे ई मूंखे इन खां सवाइ ॿी का शइ जी हाज़त ई न आहे इन ते राज़ी थी वञे ज़ाक तअमल ईमान अल्लाह उनजे दिलि खे ईमान जे ज़ाइक़े सां भरे सुभान अल्लाह ईमान जो ज़ाइक़ो नसीब थींदो ईमान जी हलावत नसीब थींदी माना बज़ाहिर खणी कर्ज़न में या मर्ज़न में दिल सुकून वारी दिल तस्कीन वारी हूंदी छो त उनजी आदत अमलन सालिहन वारी ऐं अमलन सालिहन करण जे सदके मदीने वारे साईं फरमायो आहे त अल्लाह ताला उनजी ज़िंदगी खे पाक बणाए छॾींदो उनजी हयाती सुकून वारी करे छॾींदो मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा व हुव मुमिन तमाम मर्द हुजे या औरत हुजे अमल सालिह करे सुठा अमल करे ऐं वो मोमिन हुजे इन हाल में ईमान वारो हुजे फलनुहियन्नहु हयातन तय्यबतन रब फरमाए मां अल्लाह ज़रूर बिल
ज़रूर उनके पाकीज़ा ज़िंदगी सां नवाज़े छॾींदुसि। पाकीज़ा ज़िंदगी जंहिंमें दुख न हूंदा, जंहिंमें गम न हूंदा, जंहिंमें बेचैनी न हूंदी, जंहिंमें साईं मुंहिंजा ज़िंदगी जा लाहा चाड़ा जेके इंसान खे बेचैन ऐं दुखनि में विझी छॾींदा आहिनि, अल्लाह जो क़ुर थो फरमाए अमल सालिह कयो, मां अल्लाह तव्हांजी ज़िंदगी सुकून वारी बणाए। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि त अमलनि सालिह जे करे अल्लाह ताला पाणे जे रिज़्क़ मां तंगी ख़तम करे छॾींदो। माण्हू परेशान रिज़्क़ नहीं करे थींदो आहे, बचनि खे खारायां, मां कमाया, महिनत कया, मज़दूरी कया, ॾींहुं राति माण्हू लोड़ींदो आहे, पंहिंजे सिर ते मुशक़त खणंदो आहे त जीअं ॿ रुपया कमाया ऐं हलाल मानी खाओ। पर मदीने वारो साईं जो फरमाए कि हा मां उन करीम जी हदीस कुदसी रब जो फरमाए इन अल्लाह ताला यक़ूल यब्ना आदम, अल्लाह ताला जो फरमाए ओ आदम जा औलाद तफर्रग लि इबादती, मुंहिंजी इबादत जे लाइ फारिग थी वञ, मुंहिंजी बंदगी जे लाइ फारिग थी वञ, अमल सालिह करण जे लाइ फारिग थी वञ। अमल सदरक गिना, मां अल्लाह तुझे सीने खे गनी बणाए छॾींदुसि, प्यास बणाए छॾींदुसि, तुझे सीने खे गिना सां भरे छॾींदुसि, तोखे कंहिंजी परवाह ई न हूंदी, कंहिंजी हाजत ई न हूंदी, तोखे कंहिंजी ज़रूरत ई न हूंदी, छो त मां अल्लाह तुझे सीने खे गनी बणाए छॾींदुसि। पर मदीने वारे साईं फरमाए वइल्ला तफअल मलअतु यदैक शुगलन वलम असुद फक़रक, मदीने वारे साईं फरमायो त रब तो चवे जेकॾहिं तूं मुंहिंजी इबादत जे लाइ फारिग न थींदे, रमज़ान जो महीनो आहे, रोज़ो नथो, तोखे तरावी जे लाइ वक़्तु नथो मिले, तोखे क़ुरान जी तिलावत जे लाइ वक़्तु नथो मिले, तोखे अल्लाह खे राज़ी करण जे लाइ वक़्तु नथो मिले, तोखे ज़िक्र जो वक़्तु न आहे, तोखे अल्लाह ताला जी याद जो वक़्तु न आहे, मस्जिद में वेहण तोखे नसीब न आहे, तोखे चंद ॻाल्हियूं गुफ़्तगू ॿुधण जो वक़्तु नथो मिले, तूं बेचैन थी थो वञी, जल्दी जान तुंहिंजे मसइले मां ॿाहिरि निकिरा। मदीने वारो साईं जो फरमाए अल्लाह जो फरमाए जेकॾहिं तूं मुंहिंजी इबादत जे लाइ फिरागत न कढंदे ऐं तूं मुंहिंजी इबादत न कंदे तफअल मलअतु यदैक शुगला, मां अल्लाह तुंहिंजे हथनि खे कमनि सां भरे छॾींदुसि, हिकिड़ो कमु लाॻो कोन पियो अचे, हिकिड़े कम मां वांदो थींदे कोन ॿिए कम में मसरूफ़ थी वञे, सॼो ॾींहुं मसरूफ़ हूंदे, ऐं वलम असुद फ़क़रक, ऐं तुंहिंजी तंगी खे ख़तमु न कंदुसि, हज़ार कम कंदे पर तोखे बरकत न मिलंदी। असां ॾिठा आहिनि माण्हू साईं सॼो ॾींहुं कम में आहियूं, ॿ टे कारोबार था कयूं पर साईं फाको आहे, साईं परेशानी आहे, साईं बरकत न आहे, सबबु इहो आहे त असां पंहिंजे अल्लाह जे लाइ वक़्तु न कढियो, अमल सालिह कयो, इबादत जे लाइ वक़्तु कढो। मदीने वारो साईं तो फरमाए अल्लाह ताला तव्हांखे गनी बणाए छॾींदो। ॿी जॻह ते सूरह तलाक़ जा लफ़्ज़ आहिनि, रब जो फरमाए वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा, उहो बानो जेको अल्लाह जो ख़ौफ़ रखे, अल्लाह खां ॾिजे, इबादत में बंदगी करे, रब जे ख़ौफ़ खे सीने में समाए, अल्लाह ताला रब जो फरमाए मां अल्लाह हर मुसीबत मां निकिरण जे लाइ उन जे लाइ रस्ता पैदा कंदो, वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, ऐं उनखे अहिड़ी जाइ तां रिज़्क़ ॾींदुसि जिते उनजो वहम गुमान बि कम नथो करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो दाता साईं जे दरबार में बीठो अंधो वेठो लाहौर में, दादा से दादा 10 रुपए दिला, दादा 10 रुपए दिला, दादा 10 रुपए दिला। हिकिड़ो वरी परे पासे वारनि मां आयुसि, सम्झो दादा वो आयो ठीक त 20 रुपया कढी ॾिनईं, 20 रुपया वठ, दाता से न मंग अल्लाह से मंग, दाता का न घुर अल्लाह का घुर। जब अंधे छा कयो 10 रुपया छड़े छड़े 20 रुपया विझे थी, वाह दाता वाह, 10 रुपये घुरियमि, 20 रुपया ॾिनई से दुश्मन जे हथां, घुरियमि 10 रुपया ॾिनई, 20 रुपया से दुश्मन जे हथां। सुभान अल्लाह। इहो हिकिड़ो तमसील आहे, लख दाता हिकु पासे, मुंहिंजो अल्लाह वॾे वॾो दाता, दाता वली ओस कुतुब बराबरि शान वारा आहिनि, उन्हनि जे दरवाज़े ते सदा हाणे त मिले थो, छा अल्लाह जे दर तां कोन मिलंदो? अल्लाह जो फरमायो यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, मुंहिंजे दर ते अच, मां अल्लाह अहिड़ो रिज़्क़ ॾींदोमांइ, अहिड़ी रोज़ी जो बंदोबस्तु कंदुसि जो तुंहिंजो वहम गुमान बि कमु नथो करे, हितां बि त मुंहिंजी रोज़ी अचणी आहे। ऐं नेकियूं करण सां अल्लाह गुज़रियल गुनाहनि खे मेटे साफ़ करे छॾींदो। जेके ख़ताऊं थियूं, जेके इंसान ते गुनाहनि जा बुरा असर आहिनि,
उहे इंसान की रोज़ी तंग करे चवंदा तव्हांखे इंशाअल्लाह बाद में ॿुधाईंदुसि त गुनाह जा असरात वरी छा आहे पर नेकी उन्हनि गुनाहनि खे मेटे छॾींदो मदीने वारा साईं जो फरमाए बल्कि अल्लाह ताला फरमाए त इन्नल हसनात युज़हिबन सय्यात ज़ालिका ज़िक्रा लिज़ाकिरीन ॿुधो बेशक इन में को शक शुबो न आहे त नेकियूं बुराइयुनि खे गुनाहनि खे ख़त्म करे छॾींदियूं आहिनि जॾहिं को गुनाह थी वञे जॾहिं का ख़ता थी वञे हर इंसान खे ख़बर आहे त हे अमल चङो आहे हे अमल बुरो आहे इंसान खे ख़बर आहे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत सैयदना मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु की नसीहत की सुनन तिरमिज़ी में हदीस आहे वत्तबिस सय्यअतल हसना तमहुहा नबी से फरमायो ओ मुआज़ जॾहिं का ख़ता थी वञे त फौरन का नेकी कंदो कर नेकी गुनाहनि खे मेटे छॾींदी सुभान अल्लाह तव्हां का ख़ता थी वञे फौरन इस्तिग़फ़ार कयो नफ़िल नमाज़ पढ़ो वज़ू कयो मिसाल तो कावड़ अची वई गुस्सो अची वियो नबी साईं फरमायो जॾहिं कावड़ अचे न माण्हू कावड़ में माण्हू जो अकुल मोकिलाए थो तव्हां कावड़ करण वक़्तु फौरन वञी वज़ू कयो अल्लाह तव्हांजी कावड़ खे ठाहे छॾींदो तव्हां खां को गुनाह थी वियो तव्हां फौरन इस्तिग़फ़ार कयो अस्तग़फिरुल्लाह ताला रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि मुंहिंजा मौला मूंखे बख़्श फरमा माफ़ी ॾे अल्लाह उन गुनाह खे तव्हांजे सदके बख़्श माफ़ फरमाए सुभान अल्लाह ऐं मदीने वारे साईं फरमायो त जेको माण्हू अमल सालिह करे तो उनजो वॾे में वॾो असर इहो आहे नेकियुनि जो हे जेको तव्हां रमज़ान में रोज़ा रखो था ज़कात ॾियो था ख़ैरात कयो था तरावी पढ़ो था ज़िक्र फ़िक्र तिलावत कयो था नबी साईं फरमायो इन जो असर इहो थींदो आहे जो अल्लाह पाने जूं दुआऊं जल्दी क़बूल कंदो आहे सुभान अल्लाह जेका घणा वॾा अमल कंदे ओॾो तुंहिंजी दुआ जल्दी क़बूल थींदी सुभान अल्लाह ॾिसो न मां ॿियनि महीननि में दुआऊं क़बूल थियनि थियूं नबी साईं फरमायो हर ॾींहं में 24 कलाकनि में हिकिड़ी घड़ी आहे जा दुआ घुरो दुआ क़बूल थींदी पर रमज़ान में रमज़ान वॾो अमल आहे रमज़ान वॾी इबादत आहे रोज़ो वॾी इबादत आहे रमज़ान में इफ़्तारी जे वक़्त में हाणे सॼो ॾींहुं रोज़े जो ॿार रखो नबी साईं फरमायो इफ़्तारी जे टाइम ते जा दुआ घुरंदो अल्लाह क़बूल फरमाए तव्हांजी दुआ रती पहुती रमज़ान में सहरी के वक़्त में तव्हां तहज्जुद पढ़ियो इबादत कई उन वक़्त में जा दुआ घुरो अल्लाह तव्हांजी क़बूल करे माना जेतिरियूं घणियूं नेकियूं इबादतूं घणियूं ओतिरो तव्हांजी दुआ जल्दी क़बूल कई वेंदी पर पुट तूं पंहिंजी इबादत में इख़लास पैदा कर पंहिंजी इबादत में अल्लाह जी जहिड़ा ख़ालिसियत पैदा कर ॾिस अल्लाह कीअं दुआऊं क़बूल करे वधीक बल्कि अल्लाह जो क़ुरान फरमाए सूरह शूरा जा लफ़्ज़ आहिनि वयस्तजीबु लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात वयज़ीदुहुम मिन फ़ज़लिही मां अल्लाह उन्हनि जूं दुआऊं क़बूल कंदो आहियां जेके ईमान आणे अमल सालिह कंदा ईमान आणे मोमिन बणिया ऐं अमल सालिह कनि उन्हनि जूं दुआऊं अल्लाह जल्दी क़बूल कंदो आहे न सिर्फ़ु दुआऊं क़बूल कंदो आहियां रब तो फरमायो यज़ीदुहुम मिन फ़ज़लिही हुन जेको घुरियो हाजी अली जान दुआ घुरी मौला मुंहिंजो हे मसइलो ते हल कर अल्लाह जो इहो ॾिनो मां पर यज़ीदुहुम मिन फ़ज़लिही रब तो फरमायो जेको तो न घुरियो न मां अल्लाह उहो तोखे अता करे अल्लाहु अकबर ज़ोर सां चओ सुभान अल्लाह यज़ीदुहुम मिन फ़ज़लिही जेको तो घुरियो सो त ॾींदो मां उहा दुआ त क़बूल कया रमज़ान में दुआऊं घुरियूंसीं अर्ज़ कयासीं इल्तिजाऊं कयूंसीं रब तो फरमायो त ॾींदो सां पर जेको न घुरी सघिया आहियो तव्हांजी ज़बान न चई सघी आहे मां अल्लाह खे ख़बर आहे मूंखे त तुंहिंजी हालत ख़बर आहे मूंखे पतो आहे तोसां कहिड़ो मामलो दरपेश तुंहिंजी ज़िंदगी में कहिड़ा ॾाहा चढ़ा आया मूं अल्लाह खे ख़बर आहे रब तो फरमायो मां अल्लाह उन खां वधीक तोखे अता करे छॾींदो ऐं गॾोगॾु नबी जी फरमायो अमलनि सालिहनि जो असर इहो थींदो आहे जो अल्लाह ताला बाने के मखलूक जी नज़रुनि में मोतबर ऐं मोहतरम कराए छॾींदो उन जी इज़त पैदा कंदो आहे माण्हुनि जे दिलनि में उन जे लाइ मोहबत पैदा कंदो आहे नेक अमलनि कंदड़नि जे लाइ अल्लाह पाण क़ुरान में मोहबत जो वाइदो फरमायो क़ुरान में फरमाए इन्नल लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा बेशक उहे माण्हू जन ईमान आंदो अमल सालिह कयूं अल करीब अल्लाह ताला मखलूक जे दिलनि में उन जे लाइ मोहबत पैदा फरमायो सुभान अल्लाह ऐं मुफ़स्सिरीन किराम फरमायो वुद माना मोहब्बत जो मतलब आहे अल्लाह ताला फ़रिश्तनि इंसान माण्हुनि मखलूक जे दिलनि में उन जे लाइ अहिड़ो वक़ार अहिड़ी
जो मान बिना लालच जो उन सां मोहब्बत कंदा हिकिड़ो त लालच आहे कमु आहे फिलहाल की कमु आहे पोइ मजबूर हुननि जी हेठां ई करणी पवंदी आहे मजबूरी आहे हुनखे हेठां झुकणो पवंदो आहे न अल्लाह तुंहिंजे लाइ अहिड़ी मोहब्बत पैदा कंदो जो माण्हू बिना लालच जे तो वठी न बिना लालच जे तोसां मोहब्बत रखंदो इहो आहे विलायत माण्हू वली अल्लाह बणिजी वेंदो आहे जॾहिं अमल सालिह करण वारो ऐं अमलनि सालिहनि करण जे सदके अल्लाह ताला पाणे जे मुश्किलातुनि खे हटाए छॾींदो सालिह अमल ॾुखनि मुश्किलातुनि तंग दस्तियुनि मां निकिरण जा रस्ता पैदा करे ॾेखारींदा सुभान अल्लाह हज़रत अल्लामा हाफ़िज़ इब्न क़य्यिम रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाया तक़वा वल अमल सालिह लिमशाकिल वल कुरूब कशम्स लिज़ुल्मत इमाम जोज़ी को फरमाए त तक़वा ऐं अमल सालिह मुश्किलातुनि ऐं ॾुखनि जे अॻियां ईअं आहिनि जीअं ऊंदहि जे आॾो सिज हूंदो आहे अंधेरो हुजे ऊंदहि हुजे सिज निकिरे त सुहावो थी वेंदो उजालो थी वेंदो रोशनी थी वेंदी तव्हां मुश्किलातुनि में आहियो ॾुखनि में आहियो ग़मनि में आहियो अमल सालिह कयो ईअं अल्लाह उन्हनि खे ख़तमु करे छॾींदो जीअं ऊंदहि खे सिज ख़तमु करे छॾींदो ऐं जॾहिं माण्हू अल्लाह जे लाइ तक़वा इख्तियार करे नेक अमल करे जअलल्लाहु लहू मिन अम्रिही युसरा व फतह लहू मिन अब्वाब मराफ़िक़िही मा लकुम यहतसिबून सुभान अल्लाह इमाम इब्न जोज़ी तो फरमाए त जेको माण्हू अल्लाह ताला जे लाइ नेक अमल करे तक़वा इख्तियार करे अल्लाह ताला उन लाइ अहिड़ा रस्ता खोलींदो आहे जंहिंजो उन कॾहिं ख़्याल बि न कयो हूंदो सुभान अल्लाह हितां मुंहिंजी मुसीबत हल थियणी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो ऐं अमलनि सालिहनि जो असर इहो थींदो आहे जो अल्लाह चेहरे ते नूर पैदा कंदो आहे सुभान अल्लाह अमलनि सालिहनि करण वारनि जे लाइ अल्लाह ताला चेहरे ते हिकिड़े ख़ासि क़िस्म जो वक़ार ख़ासि क़िस्म जो नूर पैदा फरमाईंदो आहे सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए इन्न लिल हसनति ज़ियान फिल वजह नेकियूं माण्हू जे चेहरे में नूर पैदा कंदियूं व नूरन फिल क़ल्ब न सिर्फ़ चेहरो पर सालिह अमल दिल खे बि नूर वारो वसाअतन फिल रिज़्क़ पाण जे रिज़्क़ में बरकत विझंदा आहिनि व क़ुव्वतन फिल बदन पाण जे जिस्म में क़ुव्वत पैदा कंदा आहिनि व महब्बतन फी क़ुलूबिल ख़ल्क़ मोमिन पाणनि जे मोहब्बत पाणनि जे दिलि में विझंदो आहे अल्लाह छो त उहे अमलनि सालिह दोस्तो अमल सालिह पाण जे ख़ौफ़ खे ख़तमु कंदा ग़मनि खे ख़तमु कंदा आहिनि सालिह ऐं फर्मा बरदार औलाद अता कंदा आहिनि तव्हांजो औलाद तव्हांजो फर्मा बरदार बणिजी वेंदो जे अमल सालिह कंदव अल्लाह तव्हांजी क़ब्र खे रोशन करे छॾींदो तव्हांजे मौत खे आसान करे छॾींदो सकरात जी सख़्तियुनि खां अल्लाह बचाईंदो आहे बुरे मौत खां अल्लाह अमलनि सालिह जे सदके बचाईंदो आहे अल्लाह ताला बुराइयुनि खां ॿारनि खे बचाईंदो आहे तव्हांजी सिहत खे अल्लाह अमलनि सालिह जे करे बहितर बनाईंदो आहे समाज में अमन ऐं अमान अमलनि सालिहनि जे करे पैदा थींदो आहे क़यामत जे ॾिहाड़े अमलनि सालिहनि करण वारो अर्श जे साए जे हेठां हूंदो रब जो दीदार कंदड़ हूंदो ऐं मदीने वारे साईं जे हथां कोसर जा प्याला रमज़ान महीनो अमलनि सालिहनि करण जो महीनो हर उहो नेकी जेका हींअर ॿुधाईमांव त जेका शरीयत जे मुआफ़िक़ हुजे ऐं नबी जी सुन्नत जे मुताबिक़ हुजे ऐं अल्लाह जी रज़ा वारो कमु आहे उहो कंदा रहो घणियूं नेकियूं कयो नंढी आहे वॾी आहे कंदा रहो इंशाअल्लाह रमज़ान गुज़रंदो असांजो नालो अल्लाह कंदो मदीने वारे साईं जे सदके अल्लाह पंहिंजे वलीअ में शुमार करे फरमाए रब मदीने वारे साईं जे फरमाननि ते हलनि अल्लाह आमीन